गंबट में इल्म अदब ऐं शऊर के उजागर करण लाइ बरोज़ा किताबी मेलो लगायो वियो आहे। हिन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सिराज अब्बासी। जी बिल्कुल, गंबट में इल्म अदब ऐं शऊर के जेको उजागर करण लाइ गंबट जे नौजवाननि सिंध फ़िक्री फोरम पारां सिंध जे नामियारे कहाणीकार हफ़ीज़ शेख जी यादि में किताबी मेलो लॻायो आहे। वधीक अचो त हिते मौजूदु माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो हिन जे बारे में छा चवणु आहे। किताब ई जीअं असांजे इंसाननि जे लाइ खाद खुराक जिस्मानी वाधवीज करे थी, पर किताब पढ़ण सां जेका रूहानी राज़ आहिनि ऐं जेका रूहानी परवरिश थिए थी, जेका रूहानियत जो इज़ाफ़ो थिए थो, उहो किताबनि मां मिले थो। किताबनि मां ॼाण मिले थी। किताब ॿई पढ़ण सां ॼाण जेका चवंदा आहिनि ॼाण खण आहे, उहा तॾहिं हासिलु थींदी जॾहिं असीं किताब पढ़ंदासीं। उन जे करे आउं दोस्तनि खे इहा इल्तिजा कंदुसि त हू हिन स्टॉल ते अचनि, किताब ख़रीद कनि ऐं पंहिंजे नॉलेज में पंहिंजे ॼाण में इज़ाफ़ो कनि ऐं सिंध जी जेको फ़िक्र आहे, सिंध जूं जेके ज़रूरतूं आहिनि, जेसीं ताईं असीं पढ़ंदासीं न तेसीं ताईं असीं हालतुनि खे सम्झी न सघंदासीं। उन जे करे मुतालियो ज़रूरी आहे। सभिनी दोस्तनि खे मां चवंदुसि किताबनि सां दोस्ती रखो ऐं किताबनि वारी दोस्ती तव्हांखे अज़ीम खां अज़ीम तर बणाए सघे थी। महिरबानी वॾा, तव्हांजी महिरबानी जो हिन किताबी मेले खे तव्हां कवरेज ॾियण लाइ पहुतायो थिया। ॿीं तव्हां हुन दोस्तनि खे जस ॾींदुसि जिन तमामु घणी महिनत कई आहे ऐं ॿियों सालानो किताबी मेलो हिते लॻाए थो। तव्हांखे ख़बर हूंदी त गंबट में किताबी जो को बि किताब आहे कोन पाण वटि। उन जे लाइ जेके नौजवान किताबी मेला आणनि था, पंहिंजे हणवाड़ा पैसा ख़र्च करे हिते पहुचनि था पिया। पहिरियों त हिननि दोस्तनि खे जस ॾिजे पियो। ॿियो तव्हां हिते ॾिसी सघो था त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब मौजूदु आहिनि पए। हिते तव्हांखे सिंधी अदब जा किताब मिलनि था, जेके ॿाहिरि मुल्कनि जा रूसी ऐं चीनी जेके अदीब आहिनि उन्हनि जा सिंधी ॿोलीअ में ट्रांसलेट थियल किताब आहिनि, मज़हब सां रिलेटेड आहिनि, सियासत सां जे हिसाब सां बि हिते तव्हांखे किताब मिलनि था पिया। ऐं ॿिया हिकिड़ा किताब ॾाढा ज़बरदस्त आहिनि जेके नौजवाननि खे तमामु घणी मदद ॾेई सघनि था पिया त अॼु जे दौर में नौजवान ॿाहिरि मुल्क जूं स्कॉलरशिप कीअं वठी सघे थो पियो, उते कीअं कमाए सघे थो पियो, उते कीअं मुफ़्त में तालीम हासिलु करे सघे थो। दुनिया जा जेके बि सुधरियल मुल्क आहिनि उन्हनि सभिनी जी बहितरीन यूनिवर्सिटियुनि में कीअं वठी सघजनि थियूं स्कॉलरशिप। सो उहे किताब असां वटि हिते मौजूदु आहिनि दोस्तनि वटि। सो जेकॾहिं हिते गंबट जा दोस्त अचनि था पिया ऐं हिते विज़िट कनि था पिया त इहो लाज़मी उन्हनि जे लाइ ॾाढो हिकिड़ो बहितरीनु अमल थींदो, उन्हनि जो शऊर वधंदो ऐं पाण बि तरक़ी करे सघंदा। जीअं त असां सिंध फ़िक्री फोरम जे तरफ़ां हिकिड़ो हफ़ीज़ शेख जी यादि में हिकिड़ो किताबी मेलो लॻायो आहे। हिकिड़ो असां पहिरियां बि लॻाए चुका आहियूं। इहो असां हिन लाइ कयो आहे त जीअं असांजे सिंध में शऊर अचे। सिंध जे माण्हुनि खे इलाही तालीम खां पोइ हिते हटाए वियो आहे। इन जे लाइ त सिंध वारा जेके बि आहिनि, जेके बि नौजवान आहिनि, उहे किताब पढ़ंदा, उन मां शऊर हासिलु कंदा, किताब ख़रीद कंदा। किताब ख़रीद करणु लाज़िम न आहे, किताब पढ़ण बि लाज़मी आहे। उहे किताब पढ़ंदा, उन्हनि में शऊर ईंदो, उहे जाॻंदा, उहे अॻिते वधंदा। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। ऐं हीअ असीं किताबी मेलो 2 ॾींहंनि जो लॻायो आहे। इन खां पहिरियां बि असीं लॻाए चुका आहियूं। हीअ ॿियो चकर आहे असांजो हफ़ीज़ शेख कहाणीकार जे नाले सां, ऐं लॻाईंदा पिया अचूं। गुज़िरियल साल वरी हिन साल असांखे भरपूर नमूने सां मोट मिली आहे ऐं दोस्तनि जी तरफ़ां मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू हिते असां वटि कई आहिनि ऐं उन मुख़्तलिफ़ फ़िक्रनि जा किताब वरिता आहिनि। इल्मु अदब सियासत ते ऐं मेड़ गॾु थिया आहिनि ऐं तइलीम जो रुझान वधियो आहे, शऊर वधियो आहे। हीअ किताबी मेलनि हाणे जो हिते असांजो मक़सदु जेको आहे त इल्म ऐं शऊर जी वाट जॾहिं क़ौमूं गाफ़िल थी ईंदियूं आहिनि, जॾहिं क़ौमूं ग़ुलाम थी ईंदियूं आहिनि, जॾहिं धरतीअ ते कासिब अची थींदा आहिनि, पोइ उन्हनि खे जॾहिं आजाईअ लाइ, जॾहिं क़ौमुनि खे ज़ंग लॻंदी आहे, उन्हनि खे आजाई लाइ हिकिड़ो ई असां वटि हथियार हूंदो आहे, उहो इल्म जो, क़लम जो, शऊर जो। उन शऊर जी लाट खे ॿारींदे हिकिड़ो नंढिड़ो क़दम आहे। असां घणो दावात नथा कयूं त असां को घणो वॾो को कमु कयो आहे, पर नंढिड़ो ई सही नंढड़े पैमाने ते असीं हिकिड़ी कोशिशि कई आहे त क़ौम में सुजाॻी अचे ऐं उन्हनि शऊर अचे। महिरबानी। किताब जेके आहिनि उहे इंसान जे रूह जी ग़िज़ा आहिनि, पर हिन वक़्तु शागिर्दनि जी ग़िज़ा बदिलजी वई आहे। ग़िज़ा उन्हनि जी जेका आहे सोशल मीडिया थी वई आहे। हाणे ईअं हुजणु खपे त हे जेके मेला लॻा आहिनि
इन्हनि सां वरी हिकिड़ो माना शागिर्दनि खे उत्साह थियणु खपे। शागिर्दनि खे असांजे मुआशिरे में हिकिड़ी किताबनि जी जेका खोट थी वई आहे उन खोट खे हिननि मेलनि पूरो कयो आहे। हीअ रुगो हिते नथो लॻे मेलो, इहो हिन वक़्तु असांजे सिंध जो ट्रेंड थी वियो आहे। मां कल्ह परीहं खैरपुर शहर वयुमि, उते 3-4 मेला लॻल हुया। उहे मूंखे किताबनि खे ॾिसी हिकिड़े क़िस्म जी ख़ुशबू महसूसु थी त असांजी क़ौम हिकिड़ी जागी आहे। वरी किताबनि सां हिकिड़ो चाह हिननि जो पैदा थियो आहे। हे सॼा जवान आहिनि, हिननि जवाननि जेका कोशिशि कई आहे इन सां इनशाअल्लाह असांजे मुआशिरे में सुधारो बि ईंदो। ऐं जेके शागिर्द किताबनि खां तमामु घणो परे थी विया आहिनि, ख़ासि करे उहे किताब जेके उन्हनि जे सिलेबस जो हिसो न आहिनि, इन्हनि किताबनि पढ़ण सां उन्हनि खे मुआशिरे जी सम्झ बि ईंदी। उन सां गॾोगॾु उन्हनि किताबनि मां उन्हनि खे हिकिड़े क़िस्म जी पर्सनैलिटी उन्हनि जी पंहिंजी ठहंदी, मुआशिरे में मुंहुं ॾेई सघंदा, दुनिया में उन्हनि जो जेको आहे असांजे ख़ासि करे सिंधी क़ौम जो नालो रोशन कंदा। सिंधी क़ौम जो नालो जेको आहे माना उन्हनि जे करे रोशन थींदो। इहो हिकिड़े क़िस्म जो पॉज़िटिव ट्रेंड आहे। मां सजेस्ट कंदुमि त अहिड़ा मेला जेके आहिनि असांखे ॿिया बि खपनि। असां ख़ासि करे सिंध गवर्नमेंट खे जेको आहे इहा रिक्वेस्ट था कयूं त अहिड़नि मेलनि खे जेको आहे माना रुगो हुननि मेलनि ताईं महदूद न कजे। जीअं सचल सरमस्त मेलो आहे, शाह सैयद मेलो आहे, हे किताबी मेला स्पेशली लॻणु घुरिजनि वॾनि शहरनि खे छॾे करे नंढनि शहरनि में बि। महिरबानी। जी बिल्कुलु, तव्हां हिते मौजूदु माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु हुयो त हिन स्टॉल में मुख़्तलिफ़ कहाणीकारनि जा जेके आहिनि किताब मौजूदु आहिनि। किताब इंसान में शऊर पैदा करे थो सघे थो। कैमरा टीम सां गॾु सिराज अब्बासी, ऑनलाइन इंडस्ट्री TV, गंबट।